नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिटशा खां ख़बर ॾींदा हलूं था। भिटशा कॉलेज में कापी जी धूम, 5 शागिर्दनि खे कापी केस में ॿाहिरि कढियो वियो। भिटशा में 9 ऐं 10 क्लास जे पेपर हलंदड़ आहिनि। एडिशनल सेक्रेटरी तइलीम अब्दुल अलीम लाशारी बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल भिटशा पहुची इम्तिहानी सेंटर जो मुआइनो कयो। इन मौक़े ते इंस्पेक्शन इंचार्ज महबूब अली मुख्तियारकार, हाला नसरुल्ला चावड़ो, CMO महबूब शाह, TMO हाला नूर मोहम्मद मेमन, डायरेक्टर एजुकेशन हैदराबाद रसूल बख्श, DEO गुलाम हैदर बिल्लो ऐं ॿिया अमलदार मौजूद हुआ। टीम पारां कॉलेज में कापी कंदड़ 5 शागिर्दनि खे पकड़े कापी केस में ॿाहिरि कढी छॾियो आहे। 1 एक्शनल ऐं 5 ड्यूटियूं कंदड़ उस्तादनि खे पिणु रिप्लेस कयो वियो आहे। भिटशा में पेपर दौरान कापी जी धूम मतल आहे। इंतिज़ामिया तरफ़ां कापी खे रोकण लाइ भरपूर कोशिश ऐं कापी कल्चर रोकण लाइ हर मुमकिन कोशिश करण जी हिदायत कई वई हुई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़